अलैहि वसल्लम। कुछ आसमानी किताबन में अल्लाह पाक फरमाए थो, ए मुंहिंजा बाना तू केसि ताईं मुंहिंजी नाफ़रमानी कंदो रहंदे? छा मूं तोखे पंहिंजे दस्ते कुदरत सां पैदा नाहे फरमायो? छा मूं तो में रूह नाहे विधो? छा तूं नथो ॼाणी त मां इताअत करण वारनि सां कहिड़ो मामिलो कयां थो? छा तोखे ख़बर नाहे त मां नाफ़रमानी करण वारनि जी कहिड़ी गिरफ़्त कंदो आहियां? छा तोखे हया नथो अचे? तूं मुसीबत जे वक़्तु मूंखे यादि करीं थो पर ख़ुशहाली में विसारे छॾींदो। नफ़सानी ख़्वाहिशुनि तुंहिंजी दिलि अंधी करे छॾी आहे। तूं केसि ताईं सुस्ती कंदे? तो वटि उन महिल कहिड़ो जवाबु हूंदो जॾहिं तुंहिंजा उज़वा तुंहिंजे ख़िलाफ़ु शाहिदी ॾींदा। या इलाही नामाए आमाल जब खुलने लगे, ऐब पोशे खल्क़ सत्तारे ख़ता का साथ हो। या इलाही जब बहें आँखें हिसाबे जुर्म में, उन तबस्सुम रेज़ होंठों की दुआ का साथ हो। या इलाही जब हिसाबे खंदे बेजा रुलाए, चश्म गिरिया ने शफ़ीए मुर्तजा का साथ हो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। ए आशिकाने रसूल, यादि रखो, हमेशा यादि रखो, अल्लाह पाक असांखे पैदा करे बिल्कुलु बेलगाम नाहे छॾे ॾिनो। हिन दुनिया में असांजी सख़्तु निगरानी कई पई वञे। पहिरियां त इहो छा घटि आहे त अल्लाह पाक ॾिसी रहियो आहे। जेकी शर्म ऐं हया वारा आहिनि उन्हनि जे लाइ त अल्लाह पाक जो ॾिसण ई गुनाह छॾण जे लाइ काफ़ी आहे। पोइ हिन सां गॾोगॾु ॿिया बि शाहिद आहिनि जेकी असांजे अमलनि जी सख़्तु निगरानी करे रहिया आहिनि। आलिम सगोरा फरमाइनि था, क़यामत जे ॾींहुं माण्हुनि ते 6 शाहिद हूंदा। पहिरियों शाहिद ज़मीन हूंदी। हीअ ज़मीन जंहिं ते असां ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं, असां ज़मीन खां कंहिं क़िस्म जी झिझक या शर्म महसूसु नथा करियूं। हिन ते हर जाइज़ो नाजाइज़ कमु करे वठूं था। अॼु ही ज़मीन असांजी कंहिं हरकत ते पंहिंजे रद्द अमल जो इज़हार नाहे कंदी, पर सुभाणे क़यामत जे ॾींहुं हीअ ज़मीन बि असांजे बारे में शाहिदी ॾींदी। अल्लाह पाक क़ुरान करीम इरशाद फरमाए थो, यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा, उन ॾींहुं उहा पंहिंजूं ख़बरूं ॿुधाईंदी। इमाम फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह ताला अलैह हिन आयत सगोरी तफ़सीर में लिखनि था, बेशक क़यामत जे ॾींहुं अल्लाह पाक हिन ज़मीन खे ज़िंदा, अक़लमंद ऐं ॻाल्हाइण वारी करे छॾींदो। हीअ ज़मीन सुञाणींदी त हिन ते रहण वारा कहिड़ा कहिड़ा अमल कंदा रहिया। पोइ ही नेक माण्हुनि जे हक़ में ऐं गुनहगारनि जे ख़िलाफ़ु शाहिदी ॾींदी। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, अल्लाह पाक जे आख़िरी रसूल रसूल मक़बूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ही आयत तिलावत फरमाई, यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा, उन ॾींहुं उहा पंहिंजूं ख़बरूं ॿुधाईंदी। पोइ फरमायाऊं, तव्हांखे ख़बर आहे त हिन ज़मीन जूं ख़बरूं कहिड़ियूं आहिनि? सहाबी सगोरनि अर्ज़ु कयो, अल्लाह पाक ऐं उनजा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वधीक ॼाणनि था। प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, ज़मीन जूं ख़बरूं ही आहिनि त ज़मीन हर मर्द ऐं औरत ते संदन अमलनि जी शाहिदी ॾींदी जेकी उन्हनि खेनि पुठीअ ते कया हुआ। हू चवंदी, हिन फलाणे ॾींहुं ही अमल कयो, इन फलाणे ॾींहुं ही अमल कयो, इन जूं ख़बरूं आहिनि। हे आशिकाने रसूल, ही ज़मीन जीअं त क़यामत जे ॾींहुं शाहिदी ॾींदी, लिहाज़ा हिन खां मुहतात रहणु खपे। असांखे घुरिजे त असां ज़मीन खे पंहिंजे नेकियुनि जो शाहिद बणायूं, ज़मीन ते नमाज़ पढ़ूं, ज़िक्रुल्लाह करे हिन ज़मीन खे, हिननि वणनि खे, पथरनि खे, ज़मीन जे ज़रनि खे पंहिंजे नेक अमलनि जो शाहिद बणायूं। रस्ते ते ज़िक्रुल्लाह करण जो शाहिद बणाइण। हिकु बुज़ुर्ग गुज़रिया आहिनि, हज़रत अबुल मलीह रहमतुल्लाह ताला अलैह। संदन मुबारक आदत हुई त काॾे वेंदा हुआ त रस्ते में ज़िक्रुल्लाह कंदा वेंदा हुआ। जेकॾहिं कॾहिं ज़िक्र करणु विसरी वेंदो त वापसि मोटी ॿीहर उन राह तां गुज़री करे ज़िक्रुल्लाह कंदा हुआ ऐं फरमाईंदा हुआ, मां चाहियां थो त मां ज़मीन जे जंहिं हिसे तां गुज़रां उहो क़यामत जे ॾींहुं मुंहिंजे ज़िक्रुल्लाह जी शाहिदी ॾिए। सुभान अल्लाह। असांजे बुज़ुर्गनि जा अंदाज़ केतिरा प्यारा हुआ, उहे नेकियुनि जा केतिरा हरीस हुआ। अफ़सोस हिकु असां आहियूं जो गफ़लत जो शिकार रहूं था। अफ़सोस अहिड़ा नादान बि आहिनि जेकी सफ़र दौरान गुनाहनि में मसरूफ़ रहनि था। कार में, वेन में, बस में, ट्रेन में, जहाज़ में,
फिल्मूं ड्रामा ॾिसनि था, गाना ॻाईंदे टाइम पास कनि था, घिटियुनि मां लंघंदे मोबाइल ते गाना ॿुधंदे या झूंगारींदे हलनि था। अहिड़नि खे गौर करणु खपे त ज़मीन खे कहिड़ी ॻाल्हि जो शाहिद बणाए रहिया आहियूं। प्यारे नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, ज़मीन खां बची रहो, बेशक ही तव्हांजी असुलु आहे। जेको बि शख़्स हिन ज़मीन ते ज़र्रे बराबरि नेकी कंदो या बुराई कंदो, क़यामत जे ॾींहुं ही ज़मीन उन जे बारे में शाहिदी ॾींदी। ॿियो ऐं टियों शाहिद, ॾींहुं ऐं राति। प्यारा इस्लाम भाइरो, ही ॾींहुं ऐं राति बि क़यामत जे ॾींहुं असां ते शाहिद थींदा। असां ॾींहं जी रोशनी में जेकी कमु कया हूंदा या राति जी ऊंदाही में कया हूंदा, ही सभु ॿुधाईंदा। हदीस पाक में आहे, रसूलनि जे सालार मक्की मदनी ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, हर ॾींहुं जॾहिं ईंदो आहे त ही ऐलान कंदो आहे, ए इब्ने आदम, मां तो वटि नई मखलूक आहियां। अॼु तूं मूं में जेको अमल कंदे, मां सुभाणे क़यामत जे ॾींहुं उन जी शाहिदी ॾींदुसि। तूं मूं में नेकी कर त जीअं मां तुंहिंजी नेकी जी शाहिदी ॾियां। मुंहिंजे वञण खां पोइ तूं कॾहिं मूंखे न ॾिसी सघंदे। रसूल ज़ीशान मक्की मदनी सुल्तान सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम वधीक फरमायो, राति जॾहिं ईंदी आहे उहा बि ईअं ई ऐलान कंदी आहे, दिन रात मुसलसल है गुनाहों का तसलसल, कुछ तुम ही करो ना ये नुहूसत नहीं जाती, गो पेशे नज़र कब्र का पुरहोल गढ़ा है, अफसोस मगर फिर भी ये गफलत नहीं जाती। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद। चौथों शाहिद आहे किरामन कातिबीन। क़यामत जे ॾींहुं असां ते चौथों शाहिद असांजा अमल लिखण वारा मलाइक करामन कातिबीन हूंदा। अल्लाह पाक फरमाए थो, बेशक तव्हां ते कुझु ज़रूरु निगहबान मुक़ररु आहिनि, मुअज़्ज़ज़ लिखण वारा। उहे ॼाणनि था जेको कुझु तव्हां कयो था। ग़ैब ॼाणण वारे आख़िरी नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, इंसान ज़िंदगीअ जे मक़सद खां गाफ़िल आहे। जॾहिं अल्लाह पाक कंहिं इंसान जी पैदाइश जो इरादो फरमाए थो त मलाइक खे हुकुम ॾिए थो त हिन जो रिज़्क़ ऐं हिन जे मौत जो वक़्तु लिखो। मलाइक लिखंदो आहे ऐं मोटी वेंदो आहे। पोइ हिकु ॿियो मलाइक मुक़ररु कयो वेंदो आहे जेको उन जी पैदाइश ताईं हिफ़ाज़त कंदो आहे। पोइ जॾहिं इंसानु पैदा थिए थो त ॿ मलाइक उन सां गॾु मुक़ररु कया वेंदा आहिनि जेकी मौत ताईं उन जूं नेकियूं ऐं गुनाह लिखंदा रहनि था। पोइ जॾहिं इंसान जी मौत जो वक़्तु ईंदो तॾहिं हीअ मलाइक आसमान ॾांहुं हलिया वेंदा आहिनि। पोइ जॾहिं क़यामत क़ाइमु थींदी त हीअ मलाइक बाने वटि पहुचंदा, उनजो आमाल नामो उन जे गले में विझंदा। हिकु मलाइक हिन खे हकलींदे मैदान महशर ॾांहुं वठी वेंदो ऐं ॿियो मलाइक उन ते शाहिदी ॾींदो। छुप के लोगों से गुनाहों का रहा है सिलसिला, तेरे आगे या खुदा हर जुर्म का इज़हार है। पंजो शाहिद आमाल नामो हूंदो। क़यामत जे ॾींहुं पंजो शाहिद आमाल नामा हूंदा जिन खे करामन कातिबीन मुसलसल लिखी रहिया आहिनि। उन्हनि आमाल नामनि में असांजो हर नंढो वॾो अमल लिखियलु हूंदो। साहिबी रसूल हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, सरवर आलम नूर मुजस्सम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, तमामु आमाल नामा अर्श जे हेठि आहिनि। जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो त अल्लाह पाक हिकु हवा मोकिलींदो जेका आमाल नामनि खे उॾाए कंहिंजे साॼे ऐं कंहिंजे खाॿे हथ में पहुचाईंदी। आमाल नामनि ते पहिरीं तहरीर ई हूंदी। फरमायो वेंदो त पढ़ पंहिंजो आमाल नामो, अॼु पंहिंजे हिसाब करण जे वास्ते तूं पाण ई काफ़ी आहीं। इमाम हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, पंहिंजो आमाल नामो हर हिकु पढ़ंदो, चाहे हू दुनिया में पढ़णु ॼाणंदो हुजे या न ॼाणंदो हुजे। त प्यारा इस्लामी भाइरो, क़यामत जे ॾींहुं हीउ मरहलो पिणु निहायत ॾुखियो हूंदो। हज़रत अल्लामा इब्न जोज़ी रहमतुल्लाह ताला अलैहि लिखनि था, क़यामत जे ॾींहुं जॾहिं बाने खे आमाल नामो ॾिनो वेंदो, हू ॾिसंदो त उन में सभ खां नंढो गुनाह बि लिखियलु आहे। त बानो पंहिंजो मथो झुकाए ऐं शर्म खां पाणी पाणी थी वेंदो। अल्लाह पाक फरमाईंदो, ए बाना मथो मथे खण, छा तूं हिन गुनाह खे ॼाणी थो? बानो अर्ज़ु कंदो, मौला तुंहिंजी इज़त ऐं जलाल जो कसम,
मां हिन खे ॼाणां थो। अल्लाह पाक फरमाईंदो बाना तोखे यादि आहे फलाणे ॾींहुं फलाणे वक़्तु फलाणे हंधि तो ही गुनाह कयो हो। बानो इक़रार कंदो। अल्लाह पाक फरमाईंदो तूं माण्हुनि खां लिकी गुनाह कयो हो पर तोखे ख़बर हुई त मां ॾिसी रहियो आहियां। छा तोखे मूंखां हया न आयो? छा तोखे ख़बर न हुई त तोखे मोटी मूं ॾांहुं अचिणो आहे? उन वक़्तु बाने वटि को जवाबु न हूंदो। उन वक़्तु बानो शर्मसार थी रहियो हूंदो। उनखे पाण खां नफ़रत थींदी ऐं घबराए अर्ज़ु कंदो मौला तूं मूंखे जहन्नम में दाख़िल कर। हिन दड़के ऐं शर्म जे निस्बत जहन्नम में वञणु मूं लाइ सवलो आहे। छहों शाहिद हूंदो असांजा आज़ा। क़यामत जे ॾींहं जे शाहिदनि में छहों शाहिद असांजा उज़वा हूंदा। अल्लाह पाक फरमाए थो जंहिं ॾींहुं उन्हनि जे ख़िलाफ़ु संदन ज़िबानूं ऐं संदन हथ ऐं संदन पेर उन्हनि जे अमलनि जी शाहिदी ॾींदा। हज़रत अल्लामा महमूद आलूसी रहमतुल्लाह ताला अलैह हिन आयत सगोरी में वज़ाहत में लिखनि था क़यामत जे ॾींहुं अल्लाह पाक असांजे उज़वनि खे ॻाल्हाइण जी ताक़त अता फरमाईंदो। पोइ हर उज़वो बाने जे बारे में शाहिदी ॾींदो त हू उन्हनि उज़वनि खां कहिड़ो कहिड़ो कमु वठंदो हो। अफ़सोस, 100 करोड़ अफ़सोस। थोरो तसवुर त कयो हीउ केतिरो होश उॾाईंदड़ मंज़र हूंदो जो क़यामत जे ॾींहुं असांजा उज़वा असांजे ई ख़िलाफ़ु शाहिदी ॾेई रहिया हूंदा। पेर ॿुधाईंदा मौला हीउ फलाणे ॾींहुं फलाणे वक़्तु फलाणे गुनाह जे हंध ते वियो हो। हथ चवंदा मौला हिन असांखे हराम कमाइणु हराम खाइणु ऐं हराम मामलात में इस्तेमालु कयो हो। अखियूं चवंदियूं मौला हीउ असांजे ज़रिए बदनिगाही कंदो हो, फिल्मूं ड्रामा ॾिसंदो हो। कन शाहिदी ॾींदा मौला हीउ असांजे ज़रिए ॻाइणु वॼाइणु ॿुधंदो हुयो, बुरियूं ॻाल्हियूं ॿुधंदो हो, मज़ो वठंदो हो। ज़बान चवंदी मौला हीउ मुंहिंजे ज़रिए गीबत कंदो हो, कूड़ ॻाल्हाईंदो हो, चुगली कंदो हो, लान तान ठठोल कंदो हो। अफ़सोस उन वक़्तु जॾहिं असांजे जिस्म जा उज़वाई असांजे ख़िलाफ़ु शाहिद हूंदा उन वक़्तु असां पाण खे कीअं बचाए सघंदासीं? पंहिंजी सफ़ाई में असां वटि कहिड़ो उज़ुर हूंदो? त अल्लाह तबारक व तआला असांखे गुनाहनि खां बचंदे घणे खां घणियूं नेकियूं करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन बिजाहि नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।